शहजादकोट में एसयूपी की कॉल पर पानी की अदम दस्तयाबी के खिलाफ मर्द, खवातीन और बच्चों ने हाथों में कूलर, गमले और दीगर बर्तन उठाकर प्रेस क्लब के सामने धरना दिया। उन्होंने कहा कि पानी न होने की वजह से मासूम बच्चियां दूर दूर से पानी लाने पर मजबूर हैं। पानी की वही तकलीफ़ आहे। 8 ॾींहं थी आहिनि, पानी कोन्हे। नंढड़ा ॿार आहिनि, ॾींहं कोसा आहिनि, गर्मी पानी असां नथा भरे सघूं ॿिए हंधि। पानी कोन्हे, असली पानी कोन्हे। 8 ॾींहं थी आहिनि, गर्मियुनि में ॾींहंनि में ॿार रोइनि था। असांखे पानी की तकलीफ़ आहे, असांखे पानी जो असांखे पानी जो असांजा नंढा बच्चा चीकनि था, असांखे उहो दुख कोन्हे। असां मुंहं ते विझूं, मिसाल उन्हारो लॻो पियो आहे, को कुराड़ा हूंदा, को जवान हूंदा, को नंढा ॿार हूंदा। हा, असांखे पानी जो, असां ते इहा महिरबानी कयो, असांखे पानी जो। पानी असां वटि कोन्हे। बाहर जो पानी दे मरूं था, पानी जो महिरबानी करे मंझंदि पानी सां अचे, इन था मरो। एतिरा ॿार आहिनि, केरु पाणी भरे। खुदारा शहर जी मालिकी कयो। हितां जा 4 चूंडियल नुमाइंदा आहिनि ऐं हिकिड़ो चेयरमैन आहे। उन बावजूद भी शहरी वाटर सप्लाई पानी लाइ उन था मरनि। ॿियो असां एहतिजाज न कयूं त ॿियो छा कयूं भला? असां अहिड़ी गर्मी में पंहिंजा ॿार बच्चा कढी आया आहियूं त खुदारा असांखे पानी ॾिनो वञे। ॿी सूरत में असांजो एहतिजाज जारी रहंदो। पानी जी खोट करे जेको आहे सो हितां जी आवाम खे, असांजे ज़िले खे साड़े मारणु चाहिनि था। ज़रई पानी जेको आहे बंदि आहे। हितां जा असांजा केनाल बंदि कया विया आहिनि हथरादू तौर ते। जॾहिं उन्हनि केनालनि में पाणी ईंदो त हितां जा फसल, हितां जो हारी, हितां जो उहो किसान जेको आहे सो आबाद थींदो। इहो ई पाणी असांजे वाटर सप्लाई में ईंदो। मेन जेको पाणी आहे उहो केनालनि खां बंदि थो कयो वञे। इहो पाणी खोलियो वञे त असांजो हितां जो ज़रई निज़ाम बि अॻिते हले ऐं जेके उन्हनि जा सड़नि था ॿिज हारनि जा, उहे सावा थियनि। जेकी हिननि खोट कई आहे पाणी जी, हिते ॿिज सड़ी आहिनि। वॾे में वॾो असांजो हिते जेको शहर जे अंदरि आहे मसइलो पाणी जो। पाणी न वज़ू जे लाइ आहे, न सनान जे लाइ आहे। परेशान लॻा पिया आहिनि, नंढड़ा नंढड़ा मासूम ॿार निकिता आहिनि एहतिजाज जे लाइ। उनका मजीद कहना था कि जब तक शहर समेत ज़रई ज़मीनों को पानी नहीं दिया जाएगा तब तक हमारा एहतजाजी सिलसिला यूं ही जारी रहेगा। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहजादकोट।